जी नाज़रीन, थरपारकर ज़िले में माकड़नि जी जेका से तबाहकारी उहा जारी आहे। ज़िले जा जेके मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि उन्हनि में गुज़िरियल साल बरसातनि दौरान माकड़नि जेका से लोद उन्हनि जी जेका लथी हुई उन सबबु उन्हनि जो आबादगारनि जो फसल जेको हुयो उन्हनि खाए चट करे छॾियो। हिन वक़्तु बि एकड़ बेकड़ माकड़ जेके थरपारकर जे ॻोठनि में लथल आहिनि, पर बैराजी इलाइक़नि में वधीक जेका से माकड़ हिन वक़्तु मौजूदु आहिनि। अॼु ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां हिकु अहम फ़ैसिलो कयो आहे। DC थरपारकर ऐं एग्रीकल्चर खाते जे विच में गॾिजाणी थी आहे। गॾिजाणी में इहो फ़ैसिलो कयो आहे त थरपारकर में माकड़ जेके आहिनि या माकड़नि जी जेका लोद ईंदी उन माकड़नि खे ख़रीद करण जे लाइ सेंटर क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। थरपारकर ज़िले में 12 सेंटर क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। 2 अमरकोट में सेंटर क़ाइमु कया वेंदा। थरपारकर जा जेके तालुका आहिनि डायली, छाछरो, मिठी, इस्लामकोट, इन्हनि में 2 सेंटर जेका से क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो आहे। शहर आहिनि थोरे बहिराड़ी वारा ॻोठ आहिनि उन्हनि में, उते इहा आवाम खे हिदायत कई वई आहे त थर जा जेके माण्हू आहिनि उहे ॻोठनि में माकड़नि खे पकिड़े ऐं हू सेंटरनि ते वठी ईंदा त फ़ी किलो माकड़नि जो जेको आहे उहो 15 रुपयनि में ख़रीद कयो वेंदो। 15 रुपया फ़ी किले ते उन्हनि रहवासियुनि खे ॾिना वेंदा त हीअं जेका मण जेको ॿुधो आहे असां त 600 ताईं विकिरो थींदो। त हिकिड़ी इहो सूरत हाल आहे। हिकिड़ो अहम फ़ैसिलो बि साम्हूं आयो आहे। इन फ़ैसिले ते तनक़ीद बि कई पई वञे, पर इहो जेकॾहिं फ़ैसिलो इहो क़ाइमु रखियो वियो त थर जा जेके बेरोज़गार माण्हू आहिनि उन्हनि खे यकीनन फ़ाइदो बि थींदो। हू माकड़ पकिड़े अची शहरनि में जेकॾहिं विकिरो कंदा त उन्हनि जे बचनि जो रोज़गार बि खुली पवंदो। पर इहो हिकिड़ो माकड़ खे ख़तमु करण जे लाइ को तरीक़ो न आहे, छो त वफ़ाक़ी तौर सिंध हुकूमत माकड़ मारण वारे फ़ैसिले तौर माकड़नि जे ख़ात्मे जे लाइ गॾियल हू कोशिशूं न पियूं कनि। सिंध हुकूमत वफ़ाक़ ते इल्ज़ाम हणे पई त वफ़ाक़ असांजी मदद नथी करे, पर वफ़ाक़ सिंध हुकूमत ते इल्ज़ाम हणे पई त सिंध हुकूमत माकड़नि जे मामले ते हू सियासत करणु चाहे थी। पर थरपारकर में हिकिड़ो अहम जेको हीउ फ़ैसिलो साम्हूं आयो आहे। यकीनन सॼी सिंध में हिन वक़्तु माकड़नि जी यलगार जारी आहे, पर उते माकड़नि तबाहियूं मचायूं आहिनि, आबादगारनि जो फसल खाए उन्हनि चट करे छॾियो आहे। 1 जुलाई खां ही सेंटर जेके क़ाइमु कया पिया वञनि, इन्हनि में माकड़ ख़रीद कया वेंदा ऐं थर जा जेके रहवासी आहिनि उहे माकड़ वठी अची इन सेंटरनि ते विकिरो कंदा 15 रुपए किलो जे हिसाब सां। त ई समूरी जेका सूरत हाल आहे, इन ते आम जेका सियासी समाजी जेके धुरियूं आहिनि उहे सोशल मीडिया ते हिन फ़ैसिले ते हैरत जो बि इज़हार करे रहिया आहिनि। पर हू आम धुरियूं जेके सियासी समाजी अॻवान आहिनि उन्हनि जा जेके मुख़्तलिफ़ मौक़िफ़ साम्हूं अचनि पिया त माकड़नि खे ख़रीद करे केतिरो जेको उन्हनि जो ख़ात्मो आणे सघिबो ऐं उनखां पोइ ख़बर न आहे केतिरी बजट आहे ज़िले इंतिज़ामिया वटि, हू केतिरे मिक़दार में माकड़ ख़रीद कंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।